अस्सलाम वालेकुम सिंध वासियों भलीकार। हिन वक़्तु आउं SIUT में दाख़िल आहियां। अॻु में बि हिकिड़ो ॿ दफ़ो मूं ऑपरेशन करायो आहे ऐं 27 खां वरी दाख़िल कयो अथनि। चवनि था तुंहिंजो वरी ऑपरेशन थींदो। वधीक तव्हां पाण सम्झी सघो था। जी हाँ सिंध वासियों, असांजी सिंध जो बेहतरीन मज़ाही अदाकार अब्दुल्ला मल्लाह साहब इन वक़्तु SIUT अस्पताल में दाख़िल आहे, एडमिट आहे। हुनखे गुर्दनि जी तकलीफ़ आहे। उहो हिकु ॿ चकर पहिरियों बि गुर्दनि जो ऑपरेशन कराए चुको आहे, लेकिन हींअर हिकु भेरो ॿीहर हुनखे ऑपरेशन जी ज़रूरत आहे। ऑपरेशन थियणो आहे ऐं अब्दुल्ला मल्लाह खे इन वक़्तु दुआउनि जी सख़्तु ज़रूरत आहे। हुनजो चवणु हो त सिंधवासी मुंहिंजे लाइ आवाज़ उथारनि त जीअं सक़ाफ़त खातो मुंहिंजी वाहुर करे। बहरहाल सिंध सक़ाफ़त खाते पारां अब्दुल्ला मल्लाह जी वाहुर कई वई आहे ऐं हुनजे इलाज जे लाइ 1 लख रुपयनि जो चेक जेको आहे सो जारी कयो वियो आहे। असां सभिनी सिंधवासियुनि खे इहा ई दरख़्वास्त कंदासीं त हू दुआ कनि त जीअं अब्दुल्ला मल्लाह जल्द खां जल्द सिहतयाब थी पंहिंजे घर ख़ैर आफ़ियत सां मोटी अचनि ऐं हिकु भेरो ॿीहर ड्रामनि जी दुनिया में असां सभिनी सिंधवासियुनि खे खिलाईंदो मुस्कुराईंदो नज़र अचे।